नाज़िम वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे पाकिस्तान में दहशतगर्दी ॿीहर कर खणी रही है। सिक्योरिटी इदारा ॾींहुं राति दहशतगर्दी ख़िलाफ़ कम कनि पिया। मुल्क में दहशतगर्दनि जो मुकम्मल सफ़ायो कयो वेंदो। लंडन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाक फ़ौज भारत खे जेको सबक़ सेखारियो उहो हमेशह यादि रखंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में फ़ौज कामयाबी हासिल कई। वज़ीर आज़म वधीक चयो त न्यूयॉर्क ऐं वॉशिंगटन जो दौरो कामयाब रहियो। जनरल असेंबली में कश्मीर मसइले ते भरपूर आवाज़ उथारियो। गज़ा में 2023 खां ज़ुल्म जारी आहे, फौरी तौर जंगबंदी थियणु घुर्जे। सदर ट्रंप गज़ा बाबति इजलास में पाकिस्तान खे ख़ुसूसी तौर दावत ॾिनी। उमीद आहे त गज़ा बाबति इजलास जो जल्द नतीजो साम्हूं ईंदो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्दी ॿीहर कर खणी रही है। सिक्योरिटी इदारा ॾींहुं राति दहशतगर्दी ख़िलाफ़ कम कनि पिया। मुल्क में दहशतगर्दनि जो मुकम्मल सफ़ायो कयो वेंदो। लंडन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाक फ़ौज भारत खे जेको सबक़ सेखारियो उहो हमेशह यादि रखंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में फ़ौज कामयाबी हासिल कई। वज़ीर आज़म वधीक चयो त न्यूयॉर्क ऐं वॉशिंगटन जो दौरो कामयाब रहियो। जनरल असेंबली में कश्मीर मसइले ते भरपूर आवाज़ उथारियो। गज़ा में 2023 खां ज़ुल्म जारी आहे, फौरी तौर जंगबंदी थियणु घुर्जे। सदर ट्रंप गज़ा बाबति इजलास में पाकिस्तान खे ख़ुसूसी तौर दावत ॾिनी। उमीद आहे त गज़ा बाबति इजलास जो जल्द नतीजो साम्हूं ईंदो।